ख़बर है तव्हां घोड़कीअ में शेयर कयूं पिया नाज़रीन त घोड़कीअ में अल शहबाज़ फेडरेशन सिंध तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अली वसीर की रिपोर्ट मुताबिक़ घोड़कीअ में अल शहबाज़ फेडरेशन सिंध पारां मुतालबनि जी मञता लाइ इरीगेशन डिवीज़न घोड़कीअ ऑफिस खां डायरेक्टर सीडा ऑफिस ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक अल शहबाज़ फेडरेशन के जनरल सेक्रेटरी लाला कैसर ज़मान पठान, हसन अली खान कोलाची, अब्दुल कुद्दूस बलोच, मंसूर अहमद कलेरी, आगा अकील पठान, सालेह समेजो, इरफान बलोच, वकील अहमद घोटो, अब्दुल फताह मेमण, शबीर अहमद वासो, इकबाल चना बेन ॻाल्हाईंदे चयो आहे त इरीगेशन में 1 खां 4 स्केल जी नौकरियुनि जी इश्तिहार खां पोइ भर्ती पॉलिसी वाज़े न कई वई आहे। जॾहिं त सिफारशी माण्हुनि खे भर्ती करण की कोशिश कई पई वञे। हुननि जो चवणु आहे त इरीगेशन में फ़ौत थियल मुलाज़िमनि जे ख़ाली पियल जाइनि खे सियासी तौर भर्ती करण जूं कोशिशूं जारी आहिनि। जॾहिं त रिटायर्ड मुलाज़िमनि जे औलाद पढ़ियल लिखियल हुअण बावजूद भी बेरोज़गार बणियल आहे। हुननि चयो त फौरी तौर रिटायर मुलाज़िमनि जी औलाद खे भर्ती कयो वञे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर इरीगेशन मुलाज़िमनि खे हेल्थ कार्ड, यूटिलिटी अलाउंस, सन कोटा, RPOD जे मुलाज़िमनि खे पको कयो वियो। मैकेनिकल डिपार्टमेंट खां इरीगेशन जे वाहन जी खाटी कराइण ऐं रिटायर मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाइण जो पिणु चिताव ॾिनो वियो आहे।